बाबा जेकॾहिं अॼु वारिस घर न आयो न त मां तोखे अॼु राति घर में वेहण कान ॾींदसि। अम्मा जेकॾहिं तूं मूंखे घर मां तड़े कढंदी आहीं छा वारिस बची वेंदो? वारिस न आयो त तोखे त घर खां ॿाहिरि रवानो कंदसि न, पोइ तूं उनजे पोयां वेंदे न बाबा। वारिस अहिड़ो नाहे कुंज, उनजो अछो मुंहुं करण वारो इहो ओठो आहे, ओठो। इहो ॻाल्हाए कीअं पई माई? अछो मुंहुं? न चाचा, मुंहिंजी चवण जो मतिलबु आहे त वारिस वीचारो ग़रीब आहे, मासूम आहे, पर इहो जेको ओठो आहे न उहो वारिस खे बि पाण जहिड़ो बणाए छॾींदो। चाचा हाणे जॾहिं तव्हां वारिस खे ते विहारींदव न त थी सघे थो त ओठो बि अची वेही रहे। इहो त मां बि ॾिसां थी। पहिरियां त वारिस घर खां ॿाहिरि ई कोन वेंदो हो, जॾहिं खां वठी तव्हां हिते आया हो न। इहो ॾोह तूं मूंखे न ॾे, इहे कम ओठे जा आहिनि, ओठे जा, सम्झई? मां जेसीं ताईं ॾिसां पियो त कूंज ऐं वारिस जी शादी न थींदी त कूंज कंहिंखे घर में बर्दाश्त कान कंदी। बाबा मां शादी जी तकड़ नथी कयां, पर वारिस दुश्मननि में काहिजी पियो आहे, हिन जे करे ख़ौफ़ थी पियो आहे। जॾहिं वारिस जी ॻिची में शादी जो नोड़ पवंदो न घर में वेंदो ई पोइ। इन चक्कर वारिस घर अचे न त उन जी ॻिची में बि टोड़ो विझूं था। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।